वाज़नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तक बिरासिटी मां खबर ईंदड़ बिरासिटी क़ौमी शाहरा बाईपास ते तेज़ रफ्तार कार जो बीठल ट्रक के पोयां का टक्कर लगण सबब हादसो थी पियो। हादसे सबब कार में सवार ड्राइवर समेत 4 ॼणा सख्त ज़ख्मी थी पिया। ज़ख्मियुनि में सखर वासी ड्राइवर मोहम्मद याकूब आराई, पीरगोठ वासी इंतजार लाड़क, कश्मोर वासी राबेल ओड ऐं गरेजी वासी मुनीर जोकियो शामिल आहिनि। ज़ख्मियुनि खे बिरासिटी पुलिस ऐं मोटरवे पुलिस पारां बिरासिटी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते तबई इमदाद ॾियण बाद चइनी ज़ख्मियुनि खे नाज़ुक हालत में सखर, नवाब शाह ऐं लाड़काणो जी अस्पतालुनि में रेफर कयो वियो। उन सिलसिले में ज़ख्मी मुसाफ़िर इंतजार लाड़क ॿुधायो त असां मोरो खां कार में सवार थी पंहिंजे ॻोठ तरफ़ वञी रहिया हुआसीं त बिरासिटी बाईपास भरिसां ओचितो रोड ते ताज़ो ख़राब थी बीठल ट्रक सां पोयां खां टक्कर थी पियो, जंहिं सबबि ज़ख्मी थी पियासीं। जॾहिं त कार जे ड्राइवर याकूब आराई ॿुधायो त कराची खां सखर वेंदे बिरासिटी भरिसां विच रोड ते ट्रक बीठल सां टक्कर लगण सबबि हादसो थी पियो। ॿिए पासे बिरासिटी पुलिस ॿुधायो त इतला ते हादसे वारे हंधि पहुची ज़ख्मियुनि खे फौरी तौर अस्पताल मुंतकिल कयो, जॾहिं त ट्रक ड्राइवर खे हिरासत में वरितो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।